ख़बर शामिल कंदा हलूं कंदकोट मां। कंदकोट में शिया उलमा काउंसिल सिंध के सदर अलामा सैयद असद इकबाल ज़ैदी कंदकोट प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हुक्मराननि जी ग़लत पॉलिसियुनि जे करे मुल्क अंदर महंगाई सबब गरीब माण्हू ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। उन्ही महंगाई के वधंदड़ चवण बदिरां बदतरीन महंगाई चवण घुर्जे। सिंध समेत पूरे मुल्क अंदर भाण जी खोट पैदा करे आबादगारनि के परेशान करे ज़रिए मईशत के तबाह करण जी साज़िश आहे। जॾहिं मुल्क अंदर पंहिंजे इस्तेमाल जेतिरो ज़ख़ीरो न हुजे त उहो ॿाहिरि न मोकिलियो वञे। शोहदा सेवण ते हर साल जीअं इन साल शहीदनि जी 5 वरसी ते वॾो जलसो कयो वेंदो। अहले तशीह मुल्क जी ख़ातिर वॾियूं जाननि जूं कुर्बानियूं ॾेई करे मुल्क खे मज़बूत कयो आहे। शिया उलमा काउंसिल हमेशा पाकिस्तान की मज़बूती लाइ किरदार करे रहियो आहे। मज़हबी जमायतनि जे इताद ठाहिण में भी असां अहम किरदार अदा कयो आहे। बलदियाती निज़ाम के जमायतूं पंहिंजे मफ़ाद लाइ इस्तेमाल कंदियूं आहिनि, पर असांजो उहो ई मुतालबो आहे त जेतिरा अख्तियारनि वसाइल आहिनि हेठे सतह ते ॾिना वञनि। कंदकोट ज़िले जे अंदर क़बाइली जहिड़नि खूनरेज़ी अमुन खे तबाह करे छॾियो आहे। अमुन क़ाइमु कराइण लाइ कानून मौजूद आहे जंहिं ते सख़्ती सां अमल करे हलंदड़ खूनी झेड़नि में घुर्बल जवाबदारनि के गिरफ़्तार करे धुरियुनि में ठाह कराए इलाइक़े में अमुन कर। उन मौके ते अली अहमद बोरडो, बशीर हैदरी, जमील हैदर, रहीम शाह, नदीम बज़मी, अलामा गुलाम जाफर हैदरी, मौलाना अदब हुसैन नजफी, इमदाद अली गोलो, गुलाम मेहदी सुरनी ॿिया भी मौजूद हुआ।